मीरा जल्दी पानी खड़ी आ जल्दी खड़ी आ मां आए तो चलो खोलिया ये चाह बैठ के हाँ चाहे मानी खाने था लौटा खड़ सुबह सुबह जो मूड ही खराब करे था चलो सुबह नाए 2012 थियन था 2012 था थियन इने जो मतलब अंडे या के बेग शे सां नाश्ते करण जो टाइम खत्म थी वियो जो ये अणबी मानी ऐं चांहि जो कोप था दूध में असां भी इहो ई नाश्तो कयो पर मां इहो नाश्तो लाया कंदो ऐं तव्हांखे इहा सभु ख़बर आहे असां वटि एतिरा पैसा न आहिनि जो सुबुह सां अंडो कीमो ऐं भिंडियुनि जो नाश्तो कराए थो के वो मां जो पैसा ॾियां थो उहे छो नथा वठो पाण वटि किसान इहे पैसा मरी वेंदासीं पर तुंहिंजी हराम जी कमाई जो हिकु गिरो बि पेट में न विझंदासीं हली जेका तव्हांजी मर्ज़ी मूंखे बि पंहिंजे महिनत जी कमाई हिन घर में ख़र्च करण जो शौक़ु कोन्हे जिते वक़्त ते नाश्तो बि न मिलंदो हुजे अदा मानी चुप कर छोरी मानी बचाया अब तेरे कोफ्ता हो ना अदा हेलो हाँ मां अदा वटि रोज़ रामरी जी बुख ते हले पियो जेकॾहिं तव्हां हुनजी कमाई मां नथा खाओ त न खाओ पर हुन खां पैसा वठी असां हुनखे त बचाए ॾेई था सघूं न समीना ये ना है जे मां भी न पंहिंजी औलाद जी हराम जी कमाई क़बूल कई आहे हुन मां भी पंहिंजी औलाद जा रतन बुॾल राज बि वरिता आहिनि मूंखे आसिफ जो पेट दुखे वञण जो दुख न आहे पर बस कर मां तूं त एतिरी ॻाल्हि ते रोई पई बस कर छा थियो आहे इहो ई अमा जेको अॼु ॾींहं ते इंटरव्यू में थींदो आयो आहे 3 सालनि खां वठी हिन इंटरव्यू जे फरे में वरचण था पिया अचूं मां त जे ॾींहं खां वठी ग्रेजुएशन कई आहे सवाइ धिकनि जे कुझु बि न आहे मिलियो मां त अॻु में ई चवां पियो मां त कुझु न थींदो कुझु बि न थींदो पर बाबा जो जेको हुयो त हल पुट मुंहिंजो डिपार्टमेंट आहे ज़िंदगी जा 40 साल ॾिना आहिनि मां हुते ऐं हुते हुयासीं बाबा की कुर्सी भी नहीं मिली है जिला जे डिपार्टमेंट में पंहिंजे रिटायर मुलाजिम जी इहा इज़त आहे न मूंखे नथी घुरिजे डिपार्टमेंट में नौकरी मां न सोचां डिपार्टमेंट ते नथी खपे मां मूंखे नौकरी आमन साथी तव्हां त चओ पिया था आखिर जी मां जिन मूंखे ई कोन सुञातो उहे मुंहिंजे पुट खे नौकरी किथां ॾींदा धारिया अंग्रेज पर पंहिंजे मुलाज़िमनि लाइ इज़त हुई हुन में बाबा ॿुधाईंदो हुयो त ॾाॾा साईं मरहूम नौकरी लाइ बाबा खे एडमिनिस्ट्रेटर डिसूज़ा ॾांहुं वठी वियो हुन उथी बाबा खे भाकुर पाए पंहिंजे घर में विहारियो ऐं अॼु पंहिंजे धरती जा हुआ दौलत जी चमक में एतिरा अंधा थी विया आहिनि कि उन्हनि खे मुंहिंजे 40 सालनि जी ख़िदमत नज़र ई कोन आहे राबिया 2 महीना थिया आहिनि मूंखे रिटायर कये 2 महीना अॼु साहब ईअं मिलियो ॼण मूंखे सुञाणींदो ई न हुजे नौकरी न ॾियनि त भले न ॾे पर घटि में घटि मूं इज़त त लाही न पर उहा बि तॾहिं त चवंदो आहियां बाबा जिते हक़ घुरण सां न मिले छिनी वठिजे तुम्हारे न साहब जी
कसरत कढा तो सुभाणे मई मेहमान थी मां संगत सुधो आमिर जी मां समझाए छदीन के खबरदार जो कोड़ो कदम कर दे जॾहिं मूं हिन सां पंहिंजा सभई वास्ता ख़तम करे छॾिया त पोइ छो जॾहिं करे असांजे मामलनि में थो पवे बाबा इन करे त मूंखां बर्दाश्त नथो थिए मूंखां बर्दाश्त तव्हांजो इहे हिकु हिकु जाड़ो निमाणो थी पीअण कनि तूं झुकाइण पैसे पैसे लाइ बातूं करण न आसिफ न अरे ईअं न आहे जेकॾहिं तोखे मुंहिंजो थोरो बि अहसास हुजे अरे महिनत मज़दूरी करी आहे तगारी करी आहे चोल जो ताल कपाई आहे अरे बरका कमाए मुझे हथ ते रखी आहे त बाबा ई वठो मां आहियां न परेशान न थियो अरे मुंहिंजो सीनो पकड़ मां चौड़ो थी वञे बाबा जेकॾहिं छोला ई खपाइणा हुआ तगारी खणाइणी हुई अव्हांखे त पोइ पंहिंजे पेट खे मुठियूं ॾेई छो पढ़ायो छो असांजे अखियुनि में सुठे आईंदे जा ख़्वाब छो उणींदा रहियो छो बाबा छो बाबा मूंखां उहो ॾींहुं कॾहिं बि न विसरंदो कॾहिं बि न जॾहिं मूं आरिफ खे चमा कई हुई ऐं मूंखे स्कूल खां ॿाहिरि कढियो वियो उहो इन लाइ त हू हेडमास्टर जो पुटु हुयो ऐं अव्हां हेडमास्टर खे एलाज़ कया मिनतूं कयूं उनखे पेर में पिया वो इन लाइ न त मां मथे ते चोलनि जो थाल रखी दर दर घिटी घिटी में वञी होका ॾियां पर मुंहिंजे सुठे फ्यूचर जे लाइ मां इहा ज़िल्लत बर्दाश्त कई हुई हाणे त उन जो सिलो तो मूंखे कहिड़ो सिलो ॾिनो तो मुंहिंजे ख्वाबनि मुंहिंजे अरमाननि जो गलो घुटे तो हिकु अहिड़े रस्ते जी चूंड कई तोखां मूंखे सख़्तु नफ़रत आहे अरे जेके तूं ठगी ऐं धोखे सां घर में कमाए खणी थो अचे न उन रुपए जाॾो ख़सीस आहे जेको हक़ीलाल जी कमाई सां तूं गॾु खणी अचे पर तूं ईअं छो कंदे तूं ईअं हक़ीलाल जी कमाई ते त तुंहिंजी अखि ॿुॾे ई कोन थी नथी ॿुॾे अखि बिल्कुलु नथी ॿुॾे बाबा हक़ हिलाल जी कमाईअ लाइ छा न कयो मूं छा न कयो इंटरव्यूज़ न कोशिशूं न कयूं दर दर ते वञी हाज़िरियूं न भरियूं छा मिलियो बाबा कुझु बि न ऐं उन खां पोइ ई मूं हिन रस्ते जी चूंड कई ऐं उहो बि इन लाइ त हिन समाज खां तव्हांजे दर्दनि तकलीफ़ुनि ऐं अणपूरनि ख़्वाबनि जो हिसाब वठी सघां हिसाब मां चवां थो वधीक मुंहिंजे सां पक न कर तॾहिं में मुंहिंजे ठही वञा निकिरी वञी घर मां बाबा हिन घर ते जेतिरो हक़ हुनखे ॿियनि फर्दनि जो आहे न ओतिरो हक़ मुंहिंजो बि आहे या इहो चओ त मां अव्हांजो पुटु न आहियां हिनजे लाइ कंध जे ढेर तां मिलियल ग़लाज़त जो उहो टुकड़ो आहियां जॾहिं अव्हां राम खाई उन वक़्तु मूंखे पंहिंजे सीने सां लॻायो ऐं पंहिंजी औलाद थियण खां पोइ तव्हांखे मुंहिंजी शिकिल कोन थी वणे मुंहिंजो चहिरो ॾिसणु नथा चाहियो कसम सां बाबा कसम सां मां तव्हांखे वरी पंहिंजो चहिरो कोन ॾेखारींदुसि चहिरो हा बाक़ी तव्हांजे दरकत दामाननि जो हुते को असर कोन थो थिए मां ही घर छॾे केॾांहुं बि कोन वेंदुसि हा तूं न वञी घर छॾे तूं छो बि थिए मां ई घर छॾे थो वञा आमिर साहब तव्हां इहो घर छॾे कोन ईंदो जेकॾहिं इहो घर छॾणो ई आहे त मां बि तव्हां सां गॾु हलंदसि अम्मा बाबा कहाँ न वेंदो कॾहिं बि बाबा न वेंदो छा आहे तव्हांखे ॿाहिरि वञिणो पवंदो दादा त तूं मूंखे घर खां ॿाहिरि कढंदे हा छो जो मुंहिंजे हूंदे इहो ॾींहुं कॾहिं बि न ईंदो दादा जो अम्मा ऐं बाबा बेकसी दरपदी वारी ज़िंदगी गुज़ारनि उन त पोइ उन्हनि खे मां थो घर मां कढां पर अॼु त तव्हांखे त निकिरनि था न अचो मूंसां मुंहिंजी माउ खे ठीकु आहे
वञा थो पर थोरी देरि जे लाइ मां हमेशह लाइ मां न पर मुंहिंजो लाश ईंदो लाश माइंड रोज़ रोज़ जवान औलाद खे घर खां ॿाहिरि वञण जा ताना तारी इहो तव्हां सुठो नथा कयो ऐं हू जेको रोज़ माण्हुनि खे मारण ऐं वठण जूं ॻाल्हियूं थो करे उहे तोखे सम्झ में कोन थो अचे छाणी इन्ही जे लाइ असीं आसिफ खे पढ़ाए लिखाए पाले ताते जवान कयोसीं तूं गुंडो या बदमाश थी वञे ऐं हिन लाइ बि न पढ़ायोसीं त हू मज़दूरी करे छो न खपे रुगो मज़दूरी करी नाहे राबिया नहीं रुगो छोला खपाइणा आहे या बि खोड़ सारा कम दुनिया में पर अफ़सोस तेनी ॻाल्हि जो आहे असां 5 दर्जा पढ़ण खां पोइ सरकारी नौकरीअ खे पंहिंजो हक़ सम्झण लॻंदा आहियूं ॿी जाइ ते पाण पतोड़ण बदिरां सरकारी नौकरी जे लाइ तरह तरह जा धिक्का खाईंदा आहियूं जेको सरासर ग़लति आहे राबिया सरासर ग़लति आहे जेकॾहिं आसिफ ॿी जाते कोशिश करे हा न अॼु असांजूं हालतूं इहे न हुजनि असांजूं इहे हालतूं Give me the
पैसा की गालाए पुलिस के दी घुराए हां घुराए पुलिस पटले मोबाइल घुराए जाए पुलिस जो पुलिस के घुराए कौन करे तो को रेंजर ना होगे बाकी मां पाजा पैसा है कावटी पाथरो खत्म भाई हण मानी भी करे वठवारो ना तू घुराए पुलिस घुराए बड़ा काला घुराए पूरे पाड़े के कड़ो चराए असल मुके हाथ फिराए कराए सब तो मुझे ही तुम फिराए कराए ये तो माता या पे फायदा नहीं पागल घुराए इस छाए बाबा छाया बस पता मुझे मो भी मां पाजा पैसा कर दे जा बठना में तो वाली छाया खुदा ने बदलो कर मुझे छड़ पैसन के अचो मुसा गता काले क्या बाबा अचो करल नो मुसा काले तो हां माने कब्रिस्तान में उठी है या खुदा ने आए उठी आई बाकी ता के मोरे कराया थे घोड़ो ही न लगो अंदर से लिया है जो माने की मुसा लगन ही को न ये माने की मुसा एली लगिया के ता बजना तो जो आ किलो नहीं पक्का नाने जी सिक्का लगी तो दुआ जाए क्या बटुरे तुझी सिक्का लगी तो बाबा तुझी एतरो तेरे ना है जेतरो तू समझे तो दादे बदलो करना हां नीचे तो तमाशो कयो तो बाबा ये श्याम मारू तो नाय कदा एतरो तो सोचो आ ही घराए के जो अब भले मुझे खबर है ते तू जो तेरे ससुर सोरे जो घरा मुझे मामा खुदा ने बदलो करना पोछा उन्हें जी इज्जत असा जी इज्जत नाय बाबा चेन रुपए का जी केदा मानू खिलाया दई 4 रुपया ना ने बल 4 रुपया अरे थारो 1 लाख रुपया ये तो पाजे पील जी ने जमा मुझे के तबाह बर्बाद करे काय बदलो करना शादी के बाबा मासरे माथे का वधीका त रेट वधो न बाबा असा जो दीन तो उन गलती सां नरमी जी गाल करे तो जेको धारियो होजे ता त पांजे जे मथा में बंदूक खणी बिठा है बिना बंदूक काचे मुझे बा हटे करिया मा खराई पुरानी आने समझो त तू भी पांजे सावरन सा मिली मुते कूड़े केस खाने जे चक्कर में आ खुदा ने बदलो कर मना तू त ई गाल कई बाबा या मिले गाल ना है पुत्र मिले गाल ना है आ तू कल खया तई सुबाने ही जब तने खुदा ने मुझे सियाणो थी यार बच्चे का मुझे अभी आ गया अरे अब तो नहीं वन्या तो ट्रेसी आमिर जी मां रब सणाई कर सब पया कोनी आमिर ये छाजो भी खापो यो इंटरव्यू ॻाल्हाया मां तो कोई लगे ये छो चले चले बस अमा बस हाणे हिन इंटरव्यू कार जे नाले ते वधीक मज़ाक बर्दाश्त करण जी सख़्त ई न आहे रही मूंखे न पुत्र ना उम्मीदी कुफर आहे अल्लाह कंदो सब सनाई थी सराय साहब ये तो में दादी दुखीगा असुल दादी दुखीगा भैया किथे आहे इस्लामाबाद मां घणी सीटूं 40 सीटूं जिंदगी कोटा टोटल 6 सीटूं मां तो चवाए तो नमन तो बेहतर दे
छो जो न मां 5 सीटूं तो उन्हनि खे मिलंदियूं जिन जो सिंध जो पूरो डोमिसाइल हूंदो। कदों के पीर मीर वडेरे या वजीर जे नाय थी चुकी हूंदी हा। पर कोशिश तो करण खपे न। कोशिश अमा या नौकरी जे लाइ कोशिश असां गरीबन जे लाइ उहा चक्की बणजी चुकी आहे जंहिंमें जेतिरो वक़्तु रहंदासीं न पीड़बा रहंदासीं पीड़बा ऐं नतीजे में कुझु बि पलो न आहे पवणो। पर नसीब जी भी ॻाल्हि आहे। नसीब असांजे मुल्क जे लोअर क्लास पढ़े लिखे तबके जे माण्हूअ जे नसीब जे निड़ीअ ते करप्ट कामरनि नत ॾेई छॾी आहे ऐं असांजे सियासतदाननि इन कोटा सिस्टम ज़रिए उनजो साहु पूछा ते उनखे इन क़ाबिल करे छॾियो आहे जो असांजे क़ौम जो नसीब कॾहिं मिलंदो तूं ॾिसी सघे कॾहिं मिलंदो त छा असां दिल परदाज़ थी वञूं पंहिंजूं डिग्रियूं साड़े छॾियूं पंहिंजे अम्मा ऐं बाबा जे अरमाननि ते पाणी फेरे छॾियूं गुंडा थी वञूं चोरियूं कयूं धाड़ा हणूं न न अम्मा ऐं बाबा जे पढ़ाइण वक़्तु जेके ख्वाब ॾिठा हुया उहे मूंखे पंहिंजो पाण खां वधि अज़ीज़ आहिनि ऐं तूं ॾिसजांइ अदा तूं ॾिसजांइ हुन जी साबिया हिक न हिक ॾींहुं ज़रूरु थींदी कॾहिं कोन थींदी साबिया उन्हनि जी। हा हल गुरु पैसे ऐं वक़्त जो ज़ियान थो करीं मां त चवां थो छॾे न नौकरी वोकरी जे चकर खे हल सुभाणे मूंसां मंडीअ आज़म सां ॻाल्हाए छॾियो आहे किथे न किथे तोखे एडजस्ट कंदो बाक़ी अलाह नसीब क़िस्मत फलाण पीर मंदीर तू आसिफ की ॻाल्हियूं दिल में न कर तू तैयारी कर। ठीकु आहे मां बाबा जी गलत के लाए मां माफी दो प्लीज बाबा जी कोता इनके दरगुजर करो मां पुत्र तू छो तो माफी इन में अगर एहसान जो भी डोल आहे उसका जो मुकद्दर ही अहिड़ो आहे तू वे चाहे पी पोइ वञ समीना चाहे करे ॾेस। शिकल गुम करे था बकाया पैसा तो शाम घर पूरी मिला
पैसा मां ॾेई चुको आहियां बाबा खे ऐं उन ग़लतीअ जी माफ़ी वठण ई आयो हुअसि हिते ही वठो मुझे एहसान जी का भी जरूरत कोन्हे पाण वटि हले था इमरान ये पैसा कोन है कर्ज़ो असां खयो आहे त लाहींदासीं बि असीं वठो पैसा अरे रख पाण वटि रख गुमिता टिकल मुमकन वॾा आयो तव्हां मूंखां इन जे करे इज़त कंदो आहियां तव्हांजी मां हिन जो इहो मतिलबु न आहे त मां त तव्हां खां डिॼां थो अरे छाथो बकी हां छाथो बकी हां न कान थो सच थो चवां मां बांसी वॾी आहे तूं न पूरे पंहिंजो रोक ॿियनि खे ॾेखार सुञाणां मां तोखे अरे छॾ मूंखे हां अरे छॾ पैसा अरे छॾ त मूंखे छॾ मां तो चवां छॾ अरे वञा करे थो छॾियो अरे मां तो चवां छॾ छो असांजे लाइ आसान कयो अथई कुझु न घुरिजे असांखे तुंहिंजो सुख सां जीअण ॾे असांखे जीअण ॾे असांखे